अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। अफ़गानिस्तान में तालिबान खे फतह नज़र अची रही आहे। हाणे असांजी ॻाल्हि कीअं मञींदा? तालिबान खे ॻाल्हि मञण जी दावत तॾहिं ॾियणु घुरिजे हा जॾहिं अमरीकी ऐं नेटो फोर्स अफ़गानिस्तान में मौजूदु हुई। वज़ीर अज़म इमरान ख़ान जो ताशकंद में सेंट्रल एशिया कॉन्फ्रेंस खे ख़िताब। हुन चयो त पाकिस्तान वधीक अफ़गान मुहाजिरनि जो बार बर्दाश्त नथो करे सघे। पाकिस्तान अफ़गानिस्तान बाबति कोठायल कॉन्फ्रेंस अफ़गान सदर जे दरख़्वास्त ते मुलतवी करे छॾी। अफ़गानिस्तान बाबति 2 ॾींहंनि वारी कॉन्फ्रेंस 18 ऐं 19 जुलाई खां इस्लामाबाद में शुरू थियणी हुई। दहशतगर्दनि जा सभु मर्कज़ अफ़गानिस्तान में आहिनि। पाकिस्तान में मुदाख़िलत वारा इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। पाक अफ़गान सरहद ते असांजे जवाननि खे निशानो बणायो पियो वञे। ताशकंद में अफ़गान वफ़द सां मुलाक़ात बैदि DGISI लेफ्टिनेंट फैज़ हमीद चयो आहे त अफ़गानिस्तान में कंहिं बि दड़े जी हिमायत न करे रहिया आहियूं। छा दहशतगर्दी ऐं ॻाल्हियूं गॾिजी हली सघनि थियूं? भारती सहाफ़ीअ जे सवाल ते वज़ीर अज़म इमरान ख़ान जो जवाबु। हुन चयो त पाकिस्तान घणे अरसे खां अफ़गानिस्तान सां महज़ब पाड़ेसरी तौरु रहण जी कोशिशि करे रहियो आहे, पर भारत जो RSS वारो नज़रियो रंडक बणिजी रहियो आहे। इक़्तिसादी राब्ता कमेटी यूटिलिटी स्टोर्स ते 3 बुनियादी खाधे जूं शयूं महांगियूं करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन जी सदारत हेठि इजलास में ECC यूटिलिटी स्टोर्स ते अटे, खंडु ऐं घीअ जे अघनि में वाधि जी मंज़ूरी ॾिनी वई। NCOC वैक्सीनेशन न कराईंदड़नि में भारती वायरस पकड़जण जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। असद उमर ऐं डॉक्टर फैसल सुल्तान प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त भारत डेल्टा पकड़जण जी शरह तेज़ीअ सां वधी रही आहे। वैक्सीन न कराईंदड़नि में वायरस पकड़जण जो ख़तरो 7 भेरा वधीक आहे। कराचीअ जी अदालत रिश्वत एवज़ परॾेहिनि खे सुञाणप कार्ड ठाहे ॾियण वारे इल्ज़ाम हेठि नादरा जे 3 मुलाज़िमनि खे जिस्मानी रिमांड ते FIA हवाले करे छॾियो। FIA अदालत खे आगाही ॾिनी त गिरफ़्तार थियल एजेंट महराज ऐं संदसि पीउ जे कार्ड में उमिरि जो फ़र्क़ु सिर्फ़ु 9 सालनि जो आहे। छा कुदरती तौरु उहो मुमकिन आहे पीउ पुट खां रुॻो 9 साल वॾो हुजे? कराचीअ जी दहशतगर्दी तोड़ अदालत बहरिया टाउन केस में गिरफ़्तार जस्कम चेयरमैन सनान कुरैशी समेत 147 कारकुननि जी हिक केस में ज़मानत मंज़ूर करे वरिती। अदालत पारां जांच ऑफिसर्स खे बाक़ी 2 केसनि जा पेपर्स खणी अचण जो बि हुकुम। फोती कोटा ते भर्तीअ लाइ डिस्ट्रिक्ट रिक्रूटमेंट कमेटीअ जो हिकु इजलास डिप्टी कमिश्नर ऐं चेयरमैन अबरार अहमद जाफ़र जी सदारत हेठि दरबार हाल में थी गुज़रियो। इजलास में ज़िले जे मुख़्तलिफ़ खातनि में ड्यूटीअ दौरान फ़ौत थींदड़ सरकारी मुलाज़िमनि जे ॿारनि खे फोती कोटा तहत भर्तीअ लाइ उमेदवारनि जा काग़ज़ ऐं ॿियनि मामलनि जो जाइज़ो वठण लाइ इंटरव्यू पिणु वरितो वियो। इजलास में डिस्ट्रिक्ट रिक्रूटमेंट कमेटीअ पारां गॾियल राय खां पोइ तालीम, सिहत, लोकल गवर्नमेंट समेत ॿियनि मुख़्तलिफ़ खातनि जे 40 उमेदवारनि खे फोती कोटा ते भर्तीअ लाइ मंज़ूरी ॾिनी वई। खरी मीरवाह में 15 ॾींहं अॻु मास्तरियाणी कमल आराईअ खे मुबैना अगवा करण जी कोशिशि कंदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ ख़िलाफ़ नवाब शाह प्रेस क्लब आॾो आराई बिरादरीअ जे डॉक्टर अब्दुल रज़ाक आराई, अरशद आराई ऐं ॿियनि हथनि में प्ले कार्ड खणी एहतिजाज मुज़ाहिरो कयो। हुननि चयो त 15 ॾींहं अॻु ठरी मीरवाह में लेडी टीचर कमल आराई जेका स्कूल खां घर वञी रही हुई त मक़सूद शहर पारां खेसि रस्ते मां ज़बरदस्ती अगवा करण जी कोशिशि कई। हुननि चयो त जवाबदारनि ख़िलाफ़ हद जे थाणे ते केस दाख़िल हुअण जे बावजूदि पुलिस का बि कार्रवाई नथी करे, जॾहिं त पुलिस जवाबदारनि जे चवण ते लेडी टीचर ऐं हुन जे वारसनि खे केस ताहत करण लाइ कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जेका सरासर ज़्यादती आहे। हुननि मुतालबो कयो त जवाबदार मक़सूद शहर ख़िलाफ़ कार्रवाई करे लेडी टीचर सां इंसाफ़ कयो वञे ऐं हुनखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। नवाबशाह में ॿिए ॾींहुं बि बरसाति जो सिलसिलो जारी। बरसाति जे पाणीअ सबबि शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा रोड ऐं रस्ता पाणीअ हेठि अची विया ऐं 2 ॾींहंनि खां बिजली गाइब। इलाइक़े वासी गर्मीअ में घुट सबबि अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर। इंतिज़ामिया वाहुर न कई।
मोहब्बतेरो थाने जी हद में चौहान बिरादरी जो नौजवान शाहजहां चौहान के इलाइक़े जे बासर वडेरे अब्दुल गफ़ार ॾहराज पंहिंजे पुट जानशेर ॾहराज कमदारनि सां मिली करे खेसि बेदर्दीअ सां क़तल करे मेहड़ बाईपास ते संदसि लाश उछलायो, जंहिंजा क़ातिल गिरफ़्तार न थियण ऐं पुलिस जो कमदारीअ वारो किरदार ख़िलाफ़ मोरो पुलिस में सियासी समाजी क़ौम परस्त धुरियुनि समेत चौहान बिरादरीअ जे माण्हुनि वॾे अंग में शरीक थी मोरो प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। एहतिजाज जी अॻुवानी मोहम्मद शरीफ़ चौहान, मोहम्मद अमीन चौहान, मोहम्मद सफ़र चौहान, जमील अहमद, सादिक अली ज़रदारी, गुलज़ार अली आलमानी, बिलावल ॾाहिरी, कामरेड असलम कोरेजो ऐं ॿियनि चयो त शाहजहां चौहान जो तालुक़ु हिकु ग़रीब मिसकिन ख़ानदान सां आहे। संदसि कंहिं सां बि का दुश्मनी न आहे। शाहजहां चौहान वॾेरे गफ़ार ॾहराज जे पेट्रोल ते कमु कंदो हुयो, जंहिंखे 15 ॾींहं पहिरियां वॾेरे जो मुंशी घरां उहो चई वठी वियो त साहब तोखे घुरायो आहे ऐं उन खां बाद संदसि नंबर बंदि थी विया। 3 ॾींहंनि बाद संदसि तशदुद थियल लाश दादूअ जे तहल खे मेहड़ बाईपास तां हथायो। अहिड़ो केस पिणु मोहब्बतेरो थाणे ते दाख़िल कयो वियो आहे, मगर पुलिस हिन महिल ताईं उन बासर वॾे खे गिरफ़्तार करण बजाए उनखे तहफ़ुज़ ॾेई रही आहे। एहतिजाज कंदड़नि मुतालबो कयो आहे त बेदर्दीअ सां क़तल कयल नौजवान जे खून सां इंसाफ़ कयो वञे ऐं वॾेरे गफ़ार ॾहराज समेत संदसि बदमस्त पुट जानशेर ॾहराज खे फौरी गिरफ़्तार करे इंसाफ़ फराहम कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो सिलसिलो पूरे सिंध में जारी कयो वेंदो। मोरो में जस्कम तरफ़ां मरकज़ी सॾ ते बहरिया टाउन ख़िलाफ़ जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी, साईं ज़ैन शाह, अमजद खान महेसर, दीदार शाम, आसिफ मंगसी, अशरफ कलोड़ो, इलाही बख्श बिकक, अज़ीज़ रहमान शेख, डॉक्टर रियाज़ मीरानी ऐं ॿियनि क़ौमी कारकुननि जे आज़ादीअ लाइ ॿाहिरें बस स्टॉप खां रैली कढी वई, जंहिंजी अॻुवानी सोगी संगत जो चेयरमैन आकाश मला, सैयद मसूद शाह, इम्तियाज़ कोसो, अमीन कलोड़ो, सूफ़ी ख़ालिद हुसैन चन्ना, ख़ादिम चांडियो ज़ाहिद गुल, अब्दुल लतीफ़ शाह नवाज़ भट्टी, कुर्बान छजड़ो, यासीन सुमरो, अबरार मोराई ऐं ॿिया करे रहिया हुआ। रैली शहर जो गश्त कंदी मोरो प्रेस क्लब पहुती, जिते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त सिंध धरतीअ जी हिफ़ाज़त करणु, सिंध क़ौम जे हक़नि जी ॻाल्हि करणु ऐं सिंध दुश्मन मनसूबे बहरिया टाउन अॻियां पुरअमन एहतिजाज जे ॾोह में असांजे क़ौमी लीडरनि ऐं कारकुननि मथां कूड़ा केस दाख़िल करे हिरास कयो पियो वञे, पर असां पंहिंजे जदोजहद तां कॾहिं बि दस्तबरदार न थींदासीं। भिरिया रोड टेलीफोन एक्सचेंज भरिसां गंद जे ढेर तां नौजवान जो लाश हथायो आहे। शहरियुनि लाश ॾिसी पुलिस खे इतला ॾिनो। लाश जी सुञाणप फिदा हुसैन नूनारीअ तौरु कई आहे। पुलिस मूजिबि नौजवान नशो वापराइण सबबि फौत थियो आहे। शोएब अली उमराणी खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।